दादू बार जी मेंबर लेडी एडवोकेट ज़ेबा विघियो पंहिंजे मुड़ुस HST मास्टर ख़ालिद ॾाहिरी खे दादू जी फैमिली कोर्ट में वकील रऊफ़ मेमण मार्फत नोटिस ॾियारियो आहे त जंहिंमें हुन ॼाणायो आहे त मुंहिंजो 20 लख रुपए जो ॾाज मुंहिंजे मुड़ुस वटि आहे ऐं मां हमल सां आहियां, मूंखे ख़र्च ऐं ॾाज ॾियारियो वञे। अदालत पारां धुरियुनि खे नोटिस जारी कयो वियो आहे। अदालत HST मास्टर ख़ालिद ॾाहिरी खे 27 मई ते तलब करे वरितो आहे। याद रहे तो औरत वकील ज़ेबा विघियो ऐं ख़ालिद ॾाहिरी 5 महीना अॻु पसंदि जो पाणो कयो हो। ख़ालिद ॾाहिरी जी पहिरीं शादी थियल आहे, जंहिंमां खेसि नौजवान औलाद पिणु आहे। ॿी शादी करण ते संदसि ज़ाल औलाद ऐं वेझा अज़ीज़ नाराज़ थी विया, जंहिं सबबि ख़ालिद ॾाहिरी ॿी शादी औरत वकील सां कई, उन खे खुला ॾिनी आहे। पर संदसि ज़ाल ज़ेबा विघियो जो चवणु आहे त मां हमल सां आहियां, मूंखे शरई तौर ते मुड़ुस तलाक नथो ॾेई सघे जेसीं ताईं मां ॿार खे जनमु ॾियां। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।